अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार और मारवी तईम शामिल कयूं था हिम्मत जो हेडलाइंस। हमारे रहीम यार खान से MPA मसूद मजीद मुबैना तौर के ऊपर 40 करोड़ रुपया लेके पंजाब से बड़े वज़ीर जी चूंड लाइ तारीख़ी दंगल अॼु थींदो। हमज़ा शहबाज़ ऐं परवेज़ लाही में मुक़ाबिलो थींदो। PTI जा 188, मुस्लिम लीग नून नेतातिन जा 179 मेंबरनि चूंडनि में हिस्सो वठण लाइ लाहौर जी होटलनि में तरसियल। पंजाब असेंबली में मेंबरनि जी दाख़िला बंदि कई वई। मीडिया प्रेस गैलरी मां कवरेज कंदी। मोबाइल फोन खणी वञण जी इजाज़त न हूंदी। इजलास जे लाइ सिक्योरिटी प्लान पिणु जोड़ियो वियो। पंजाब पुलिस मुनासिब सिक्योरिटी लाइ पंजाब असेंबली अंदर ऐं ॿाहिरि 1400 खां वधीक एहलकार मुक़रर हूंदा। इलेक्शन कमीशन PP सतह ते मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार राजा सॻी जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। रद्द थियल वोटनि जी जांच पड़ताल मुकमल थियण बाद ROPP सतह जा नतीजा जारी करे छॾिया। जांच पड़ताल मुकमल थियण बाद मुस्लिम लीग जे राजा सॻी जे वोटनि में 12 वोटनि जी वाध थी। कराची समेत सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में मींहुं। सिंध के उतरनि ज़िलनि लाड़काने सख शिकारपुर में तूफ़ानी मींहुं। केतिराई बण किरी पिया। कराची में सुबुह जो सवेरी बरसात शुरू थी वई। न्यू कराची, नॉर्थ नाज़िमाबाद, मली, सदर, शार फैसल, शाह फैसल कॉलोनी, एयरपोर्ट ऐं भरवारनि इलाइक़नि में मींहुं पियो। मींहं खां पोइ मुख़्तलिफ इलाइक़नि में बिजली जी फ़राहमी मुअत्तल थी वई। हैदराबाद, जामशोरे, नौशेरोज़, दादू, ठठी, बदीन ऐं खैरपुर में बि मींहं बाद पाणी हेठाइन वारनि इलाइक़नि में भीजी वियो। अॻूणे 83 पुलिस ज़रदारी चयो आहे त मुल्क ऐं पंजाब जी सियासी सूरतहाल ते मुफ़ाहमत लाइ पाण खे पेश कयो आहे। हू मुफ़ाहमत जी सियासत ते यकीन रखे थो ऐं कंदो रहंदो। भुटे जो कारकुन आहे, पैसे जी सियासत खे रद्द करे थो। हू हमज़ा शहबाज़ सां इताती आहिनि, पैसा छो लॻाईंदो। पर जेकॾहिं हमज़ा शहबाज़ जी जाइ ते हसन मुर्तज़ा उम्मीदवार हुजे हा त शायदि हू पैसा लॻाए हा। PP नून लीग सां ॼमी बीठल आहे। हमज़ा शहबाज़ खे पंजाब जो वॾो वज़ीर चूंडाइण लाइ भरपूर कोशिश कई वेंदी। अॻूणे 83 पुलिस ज़रदारी जी मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन जे रिहाइशगाह आमद। ॿिन्ही अॻवाननि विच में पंजाब जी सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। ज़रीन मूजिब आसिफ अली ज़रदारी चौधरी शुजात खे पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड में साकार जी दरख़्वास्त कई। आसिफ अली ज़रदारी सां बिलावल हाउस लाहौर में हसन मुर्तज़ा जे अॻवाणी में PP पार्लिमानी पार्टी जे मेंबरनि जी बि मुलाक़ात। PP शरीक चेयरमैन गडियल मुख़ालिफ धुर जे उम्मीदवार हमज़ा शहबाज़ खे सपोर्ट करण जी हिदायत कई। इमरान खान के गिरफ्तार कयो वञे, फॉरेन फंडिंग केस छो नथो खुलायो वञे। शहबाज शरीफ गैर ज़रूरी शराफ़त ॾेखारे रहियो आहे। इमरान खान जे इक़्तिदार में अचण जी ख़्वाहिश पूरी करण न ॾिनी वेंदी। चई वियो सरबराह मौलाना फज़ल रहमान जूं बनून में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं इमरान खान मुल्क खे तबाह करण पारी एजेंडा ते आयो आहे। अॻूणे वज़ीर आज़म पंहिंजी हद में रहे। जमीयत जा कारकुन संदसि लाइ ज़मीन एतिरी गरम करे छॾींदा जो यूथिया पेर बि रखी न सघंदो। PTI पार्ट फवाद चौधरी रद्दअमल ॾींदे चयो आहे त मौलाना फज़ल रहमान बिना देर के नफ़्सियाती माहिर सां मशवरो करे ज़हनी दबाव में घटिताई जी दवा वठे, न त खेसि जेल जी अस्पताल मुंतक़िल करणो पवंदो। मौलाना जे अखियुनि मां ख़बर पवे थी त रातिनि जो सुम्ही नथो सघे।
न जोरी जोरी असांजे घर में गिरी तो अचे 1.5 साल थी तलाक के तभी जोरी जोरी असांजे घर में गिरी मारे तो मुंहिंजी मां वारनि खे मारे तो एॾा ॾाढा रे थी विया न कोर्ट वई आहे त कोर्ट वारा चवनि था 3-2.5 लख लॻंदा मुंहिंजी मां हर साल 3-2.5 लख केॾा आणे खेरपुर एसपी ऑफिस में वो पहुंचे तो पी खणी वियो अथसि कोई दाड़ेल कोन खणी वियो अथसि जिको तिको रिश्वत तो खाए जिको तिको रिश्वत तो खाए हिते लाड़काणे तो लाड़काणे रिश्वत थी खाइनि रिश्वत खाए उन्हनि खे कुझु बि न था कनि कहिड़ो जो लाड़काणे वासिन रोजीना गोपांग जी धाम मिंथन बेड़न ऐं कुकन खां लगातार कल आसार कंदड़ पुलिस इंतजामिया छिड़की पई मुड़स तां मुबैना क़तल थियल जादूवाण वासिन रोजीना गोपांग जे क़तल जो केस मुड़स समेत 5 जवाबदारनि ते दाख़िल FIR कापी धरती TV न्यूज़ हासिल करे वरिती पुलिस रिवायती सुस्ती जो मुज़ाहिरो कंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई SSP लाड़काणो सरफराज़ नवाज़ शेख रोजीना जे घर पहुची वियो अमड़े संदसि भेण सां मुलाक़ात सीनियर पुलिस ऑफिसरनि ते ॿधल JIT जोड़ी वई मुल्क में कोरोना सबब 7 ॼणा हयात विञाए वेठा सिहत जो कमी इदारे NIH तस्दीक कंदे चयो आहे सॼे मुल्क में कोरोना जा 679 नवां केस साम्हूं आया मुल्क में हाकारी केसनि जी शरह 2.95% रही NIH मौसूद मुल्क में इलाज हेठि कोरोना जे मरीज़नि मां 167 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे